अस्सलाम वालेकुम। मां आहियां अब्दुल हकीम चांडियो, एडवोकेट। अॼु पाकिस्तान जे वॾे ईमानदार वज़ीर आज़म मलिक मेराज ख़ालिद जे मुतालिक़ अवां सां गुफ़्तगू कंदुसि। मलिक मेराज ख़ालिद 20 सेप्टेम्बर 1916 में लाहौर जे भरिसां हिक ॻोठ में हुन जो जनमु थियो। पाण मुआशी तौर ते तमामु घणो ग़रीब हुयो। उन वटि वसीला कोन हुया त हू पंहिंजी तालीम कीअं पिराए सघे, पर हुन जो इरादो मज़बूत हुयो। हुन सोचियो त भली छा बि थिए, केतिरी बि ग़ुर्बत हुजे, मजबूरियूं हुजनि, पर राहुनि में रुकावट नथियूं बणिजी सघजनि जेकॾहिं इरादा अटल ऐं अॾुअल आहिनि। पाण असुर जो उथंदो हुयो, मेहनि जे वाड़नि तां खीर ख़रीद कंदो हुयो। उहो खीर हिक साइकिल में ड्रम ॿधी उहो मार्केट खणी पहुचंदो हुयो, उते खपाए उन मां रोज़ी कंदो हुयो। पाण उन मां कपिड़ा ख़रीद कंदो हुयो। पाण वटि बूट पाइण लाइ कोन हूंदो हुयुसि। उहो खीर खपाए उन मां कुझु पैसा कमाए उन खां पोइ हुन बूट ख़रीद कयो। करे करे शुरूआति में पंहिंजो पीउ जो बूट पाए स्कूल ईंदो हुयो। जॾहिं पाण 1965 में इलेक्शन में लड़ण जो इरादो कयईं, जॾहिं इरादो कयईं त 1950 में हुन वकालत शुरू कई। 1950 में वकालत शुरू कयईं ऐं उनखे पोइ हिकिड़ी क्लार्की मिली, नौकिरी। क्लार्की जॾहिं मिली उनखे त उनखे नौकिरी करणी कोन हुई, उनखे हो थियणो वकील। त उन जे करे हुन 1950 खां वकालत शुरू कई। 1965 में लाहौर जे क़ौमी असेंबली जे तक तां इलेक्शन में बीठो ऐं उहा लाहौर वारी क़ौमी असेंबली जी एॾी मुक़ाबिले वारी सीट, उहो छो माण्हू जेको पाण खीर थो खपाए, वाड़नि तां खीर वठी साइकिल ते ड्रम ॿधी मार्केट में खणी थो अचे, उहो माण्हू उतो जी क़ौमी असेंबली जी सीट ते बीहे थो ऐं उहो इलेक्शन में खटे थो। इहो आहे इस्तक़ामत ऐं पंहिंजे प्रोग्राम सां सचाई जी अलामत। हिकु दफ़ो क़ौमी असेंबली जो मेंबर थियो। वरी 1970 में ज़ुल्फ़िकार अली भुट्टे हुनखे टिकट ॾिनी। जेका ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी टिकट वठण खां पोइ वरी हू इलेक्शन में बीठो, जंहिं उतां जे नवाब मुज़फ़र क़ज़लबाश जी हवेली में जेको पाण खीर ॾींदो हुयो, उन जे भाउ नवाब ज़ुल्फ़िकार क़ज़लबाश सां इलेक्शन में मुक़ाबिलो कयईं ऐं उहा सीट बि पाण खटियईं ऐं 90,000 वोट खणी करे पाण 1970 में क़ौमी असेंबली जो मेंबर वरी बि लाहौर मंझां थियो। मलिक मेराज ख़ालिद साहिब खे को औलाद कोन हुयो। उन हिकु पुटु पालियो हुयो जंहिंखे एडॉप्ट कयो हुई ऐं ज़िंदगी जे आख़िरी लम्हनि ताईं बि उनजी नशो नुमा कंदो रहियो, उनखे सभु शयूं मुयसरु कंदो रहियो। नवाब क़ज़लबाश जे ख़ानदान इहो सोचियो त उहो माण्हू जेको असांजे दर ते असांजी बेल वॼाए असांखे खीर ॾियणु ईंदो हुयो, उनजो इलेक्शन में कामयाबु थियणु इहा वॾे हिकु इनक़लाब जी अलामत आहे। ऐं मलिक मेराज ख़ालिद इहो सोचियो त वाक़ई जेके माण्हू पको इरादो कंदा आहिनि त हीअ शइ मूंखे करणी आहे त उहे करे सघंदा आहिनि। पाण संदसि जी शरीक हयात घरवारी हिकिड़ी स्कूल जी टीचर हुई। जॾहिं पाण 1972 में वज़ीर आला पंजाब थियो, पंजाब पाकिस्तान जो वॾे में वॾो सूबो, उन वॾे में वॾे सूबे जो जॾहिं वज़ीर आला थियो त उन जी घरवारी खां माण्हुनि पुछियो त तव्हांजो मुड़ुसु हींअर पंजाब जो वज़ीर आला थियो आहे, छा तव्हां अञा बि टीचर रहंदव, उस्ताद रहंदव? त पाण उन ख़ातून इंतिहाई सुठे अख़लाक वारे लहजे में जवाबु ॾिनो त मुंहिंजी सरकारी नौकिरी आहे, हमेशह वारी नौकिरी आहे। मुंहिंजे मुड़ुस खे जेका वज़ारत आला मिली आहे, इहो वज़ीर आला जेको थियो आहे, इहो अॼु आहे सुभाणे न हूंदो। मुंहिंजी नौकिरी हमेशह हूंदी। असां कंहिं लालच जा बुखिया कोन आहियूं। असांखे जेको मिले थो पंहिंजी पघार मां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघूं था ऐं सुठी ज़िंदगी असांजी गुज़री सघे थी। मलिक मेराज ख़ालिद खे
जॾहिं वज़ीर आला हुयो 1972 में गवर्नमेंट कॉलेज लाहौर में हिकु मुख्य तक़रीब थी। उन में मलिक महराज ख़ालिद उन वक़्त जो वज़ीर आला पंजाब उन में चीफ गेस्ट मुख्य महिमान जी हैसियत में उनखे दावत मिलियल हुई। पाण गाॾी जे न हुजण जे करे ड्राइवर कोई शहर ॾे गाॾी काए वियो, टाइम जेको माण्हुनि खे ॾिनल हुयुसि उन टाइम ते पहुचण जे करे उन पंहिंजे वाइदे खे पाड़ींदे पाण रक्षा ते चढ़ी करे उन गवर्नमेंट कॉलेज लाहौर जे तक़रीब में पहुतो। उतां जा मुंतज़मीन उन इंतज़ार में हुया त सायरन वॼंदा, अॻियों मोबाइलूं हूंदियूं, पोयों मोबाइलूं हूंदियूं, वॾियूं ड्रिगिन गाॾियुनि जा काफ़िला हूंदा, वॾा ड्रिगिन गाॾियुनि जा कारवा हूंदा। पर जॾहिं उते मलिक महराज ख़ालिद हिकु रक्षे ते लथो, रक्षे तां लथो त माण्हुनि जे ॾंदे आङुरियूं अची वियूं त वज़ीर आला हिकु रक्षे में चढ़ी करे असांजे प्रोग्राम में पहुतो आहे। हुनजी इज़त आबरू में अञा बि वधीक इज़ाफ़ो थी वियो। मलिक महराज ख़ालिद हिकु सादे फ्लैट में रहंदो हुयो। जेतिरो टाइम 96 खां 97 ताईं वज़ीर आज़म रहियो, निगरान वज़ीर आज़म रहियो, इहो सॼो साल पाण पंहिंजे घर खां वठी करे वज़ीर आज़म हाउस ताईं पैदल वेंदो हुयो। न उन सां गॾु प्रोटोकॉल हूंदो हुयो, न उन सां का गाॾी हूंदी हुई, न कि उन सां के गनमेन हूंदा हुया। पाण अकेले सिर उतां वज़ीर आज़म हाउस जे लाइ रवानो थींदो हुयो ऐं वज़ीर आज़म हाउस पैदल पहुचंदो हुयो। अक्सर करे मलिक महराज ख़ालिद पंहिंजी ज़िंदगी में सादगी खे अपनायो, माण्हुनि जे मसइलनि खे वधीक तरजीह ॾींदो हुयो। वज़ीर आला हाउस जा दरवाज़ा 24 कलाक खुलियल हूंदा हुया, उन्हनि जे बुनियादनि तहत माण्हुनि जा मसइला हल कंदो हुयो। मलिक महराज ख़ालिद ॿ दफ़ा क़ौमी असेंबली जो मेंबर थियो। मलिक महराज ख़ालिद 2 दफ़ा स्पीकर थियो नेशनल असेंबली जो। मलिक महराज ख़ालिद पाण खुराक जो वफ़ाक़ी वज़ीर थियो। मलिक महराज ख़ालिद पाण कानून ऐं पार्लियामानी उमूर जो वफ़ाक़ी वज़ीर रहियो। मलिक महराज ख़ालिद इंटरनेशनल इस्लामिक यूनिवर्सिटी जो 4 सालनि जे लाइ 4 दफ़ा डायरेक्टर चूंडिजी आयो। पाण 1973 में हितां जो जेको वफ़द पए वियो अक़वाम मुतहिदा जे इजलास में शिरकत करणु, उन वफ़द जी पाण क़यादत कई हुई ऐं उन वफ़द जी नुमाइंदगी कंदे पाण अमेरिका रवानो थियो हुयो। इहो मलिक महराज ख़ालिद जंहिं माण्हू वटि बूट जे लाइ पैसा कोन हूंदा हुया, उहो माण्हू हिकिड़ा दोस्त हुनजा ॿुधाइनि था त जॾहिं सुबुह जो नाश्ते जे वक़्त में ब्रेक मिलंदी हुई त असां मानी खाईंदा हुआसीं त मलिक साहब खे चवंदा हुआसीं त अचो साईं मानी खाओ, त पाण 2 गिलास 3 गिलास पाणी जा पी वेंदो हुयो ऐं हुननि खे चवंदो हुयो अदा हाणे त मां मानी खाधी आहे, मूंखे हींअर मानी जी ज़रूरत ई कोन्हे, मुंहिंजो पेट भरियो पियो आहे। हालांकि हुनजे पेट खे बुख हूंदी हुई, पर पंहिंजी गुरबत ऐं महरूमी ऐं कमतरी कॾहिं बि ॿियनि दोस्तनि जे आॾो अयां न कयईं ऐं पंहिंजी गुरबत ऐं मजबूरी खे कंहिंजे आॾो पेश न कयईं ऐं उन्हनि खे इहो महसूसु न करायईं त मुआशी तौर ते तव्हां मूंखां वधीक ताक़तवर आहियो। पर हुनजो जेको बि तवजो हूंदो हुओ उहो इल्म जे तरफ़ ॾे हूंदो हुयो। पाण तमामु घणो पंधु जेको हूंदो हुयो ॻोठ खां स्कूल ताईं कॉलेज ताईं उहो पैदल कंदा हुया ऐं पैदल पंधु करे पंहिंजे तालीम खे जारी रखियऊं। उहो माण्हू जेको वाड़नि तां खीर वठे, उहो माण्हू पाकिस्तान जो वज़ीर आज़म थिए, उहो माण्हू 2 दफ़ा क़ौमी असेंबली जो मेंबर थिए, उहो माण्हू 2 दफ़ा नेशनल असेंबली जो स्पीकर थिए, उहो माण्हू जेको वाड़नि तां खीर वठी साइकिल जे ते ड्रम रखी ऐं रेड़े ते खीर मार्केट में खपाए करे, उहो माण्हू जॾहिं कपिड़ा उन वटि सादा हुजनि उतां अचे ॻोठ खां त कपिड़ा तब्दील करण जे लाइ हुन वटि का वाक़फ़ियत कोन हूंदी शहर में, उहो माण्हू मस्जिद में वञे, उते मस्जिद में वञी उहे कपिड़ा तब्दील करे स्कूल वारा ऐं उहे छो त जेकी बि शागिर्द ईंदा हुया उनजे बूटनि खे पॉलिश थियल हूंदी हुई त हीअ जेकॾहिं उन ड्रुसड़ मां ऐं वारी मां मिटी मां क्रॉस करे अचे ऐं उन बूटनि सां त उहे बूट ख़राबु पए थी विया त हिन जो इमेज, हिन जो तसवुरु, उहो स्टेटस मुतासिर पए थियो। उन जे करे बोछण में कपिड़ा ऐं पंहिंजो बूट पुठी जे पोयां रखी करे उते शहर में मस्जिद में उहे कपिड़ा ऐं बूट तब्दील करे स्कूल पहुचंदो हुयो। इन क्लास जो माण्हू
इन क्लास जो माण्हू जंहिंजी मुआशी सूरत हाल इहा हुजे उहो माण्हू हिन मुल्क जे अहम उहिदे ते पहुची सघे थो ऐं उहो माण्हू पंहिंजे वालिदैन जो सहारो बनियो, उहो माण्हू पंहिंजे वालिदैन जो सहारो बनियो, पंहिंजी तालीम जे लाइ वालिदैन खां रुपयो बि न वरितई, वेतर पंहिंजे पीउ माउ खे पैसा ॾींदो हुयो, उनजी मदद कंदो हुयो ऐं उन्हनि खे लटा कपिड़ा खाद खुराक राशन बीमारी बड़ी में हुनजी सहायता कंदो हुयो। शल रब करीम सभिनी जे बचनि खे अहिड़ो सुठो इंसान बनाए, अहिड़ो सुठो इंसान ईमानदार इंसान बनाए, मेहनती इंसान बनाए, जेके इन मुल्क में एतिरी ईमानदारी सां इन उहिदनि ते पहुची बि शाहाणो प्रोटोकॉल न वठनि। जॾहिं वज़ीर आला हुयो त प्रोटोकॉल न वरितई, वज़ीर आज़म हुयो त प्रोटोकॉल न वरितई, खुराक जो वज़ीर हो त प्रोटोकॉल न वरितई, कानूनी पार्लियामानी उमूर जो वज़ीर हुयो त प्रोटोकॉल न वरितई, डायरेक्टर हुयो इंटरनेशनल इस्लामिक यूनिवर्सिटी जो त प्रोटोकॉल न वरितई। प्रोटोकॉल खां पाक, मसनूइयत खां पाक, ॿार ठठ ठांदड़ खां पाक, पंहिंजे नसब सां सचो। उन जे करे अॼु मलक महराज ख़ालिद क़ौम खे यादि आहे, अॼु बि मलक महराज ख़ालिद क़ौम खे यादि आहे। पाण 13 जून 2023 ते हिन फ़ानी दुनिया खां लाॾाणो करे दाल बका ॾांहुं राही थी विया। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन।